डहरकी जे इलाइक़े रेती वेझो ॿिनि ट्रेनुनि विच में ख़ौफ़नाक टक्कर जे नतीजे में 40 मुसाफ़िर फ़ौत ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त वाक़े वारे हंधि इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। कराची खां सरगोधा वेंदड़ मिलत एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां हेठि लही वयूं, जंहिं दौरान पंजाब खां कराची ईंदड़ सरसैयद एक्सप्रेस मिलत ट्रेन जी किरियल बोगियुनि सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में औरतनि ऐं ॿारड़नि समेत 40 मुसाफ़िर फ़ौत थी विया, 100 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथेलो, रहीम यार ख़ान, घोटकी ऐं सखर इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सखर ऐं घोटकी ज़िलनि जे इस्पतालनि में इमरजेंसी लागू कई वई आहे। हादसे खां पोइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा जवान बि इमदादी कार्रवायुनि में मसरूफ़ आहिनि। हैवी मशीनरी ज़रिए बोगियुनि जे मलबे खे हटायो पियो वञे, जॾहिं त पाक फ़ौज जे हेलीकॉप्टरनि ज़रिए ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। हादसे बाद रेलवे जे ॿिन्ही ट्रैकनि ते रेलगाॾियुनि जी अच वञ बंदि थी वई आहे। ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। वाक़े वारे हंधि क़यामत सुघरा जा मंज़र ॾिसण वटां आया। मुतासिर मुसाफ़िर पंहिंजे प्यारनि खे ॻोल्हींदा रहिया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत मुसाफ़िरनि खे बोगियुनि मां कढी इस्पताल पहुचायो। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त हादसे में मिलत एक्सप्रेस जूं 8 बोगियूं ऐं सरसैयद जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। डीसी घोटकी जो चवणु आहे त हादसे जे शिकार ॿिन्ही ट्रेनुनि जूं 13 खां 14 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। 8 बोगियुनि खे वधीक नुक़सानु पहुतो आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो आहे त सुबुह सवेरे 4 वॻे धारे हादसो पेश आयो आहे। इमदादी कार्रवायूं केतिरनि ई कलाकनि बाद शुरू कयूं आहिनि।